पे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। मीरपुर साकरो का खबर शामिल कयूं पिया। परवेज़ अयाज़ अली कबूल की रिपोर्ट मुताबिक मुख्तियारकार मीरपुर साकरो आसिफ सुमरो फूड इंस्पेक्टर अब्दुल हक बिरोही क़ीमतुनि में रियायत वारो अटो शहर साकरो के मेन बस स्टैंड ते विकिरो कयो। अटे जी फी किलो 40 रुपया ऐं फी थेलो 400 रुपयनि में गरीब माण्हुनि में विकिरो कयो। उन मौके ते मुख्तियारकार मीरपुर साकरो आसिफ सुमरो फूड इंस्पेक्टर अब्दुल हक बिरोही साहबनि सां ॻाल्हाईंदे चयो त डिप्टी कमिश्नर के हुक्म ते बचत बाजार तहत सस्तो अटो 10 किलो जो बैग 400 रुपयनि में विकिरो करे रहिया आहियूं। गरीब माण्हू अटे लाइ सख्त परेशान थींदा आहिनि। हुननि चयो त मार्केट में अटो 65 रुपया किलो विकिरो थिए पई, पर साकरो सस्तो अटो विकिरो करे रही है। हुननि चयो त ज़िले हेडक्वार्टर ठटो में बचत बाजार लगाई वई है, जितां पिणु सस्तियूं शयूं विकिरो थी रहियूं आहिनि।